ज़िले इंतिज़ामिया कंबर ट्रैफ़िक पुलिस जी नाअहली ऐं करप्शन सबबि ज़िले हेडक्वार्टर वारे शहर जा अक्सर रोड, रस्ता, बाज़ारूं, बिलावल मस्जिद चौक, अनाज मंडी रोड, नेशनल बैंक, गर्ल्स हाई स्कूल, बॉयज़ हाई स्कूल खां भुट्टो चौक ताईं आम माण्हुनि, स्कूली शागिर्दनि ऐं शागिर्दियुनि लाइ नो गो एरिया बणिजी वियो आहे। सुबुह जे वक़्तु ट्रकुनि ऐं वॾियुनि लोड गाॾियुनि खे शहर अंदरि दाख़िल थियण ते पाबंदी बावजूदि ट्रैफ़िक पुलिस रुश्वत ऐं वॾियुनि गाॾियुनि खे शहर अंदरि छॾण करे आम माण्हुनि खे कलाकनि जा कलाक तकलीफ़ुनि जो मुंहुं ॾिसणो पवे थो। ऐं स्कूली शागिर्द तोड़े शागिर्दाणी घरनि खां स्कूल वञणु ऐं स्कूल खां वापसि घरनि ॾांहुं वञणु हिकु मुश्किल बणिजी वियो आहे। अहिड़ी शिकायत गर्ल्स हाई स्कूल जे हेड मिस्ट्रेस एसएसपी कंबर खे बार बार लेटर लिखी आगाही ॾिनी, पर एसएसपी कंबर नोटिस वठण खां क़ासिर ऐं अघूर निंड सुतल। जॾहिं त लखें रुपया मंथली एवज़ मुक़ररु सार्जेंट अमले खां ड्यूटी वठण बजाइ ट्रैफ़िक पुलिस शहर ॿाहिरां ऐं शहर अंदरि दाख़िल गाॾियुनि खां पैसनि उॻाइण में मसरूफ़। ज़िले इंतिज़ामिया ख़ामोश बणियल अवाम ऐं शागिर्द शागिर्दियाणियूं अज़ाब वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर बणियल आहिनि। कैमरामैन शोएब अहमद खोसो सां गॾु मोहम्मद मिठल, कोशिश डिजिटल, कंबर।